कराची साइड सुपर हाईवे थाने जे हद नूर मोहम्मद गोठ भरसा तेज रफ्तार डंपर जे टक्कर में 3 ॼणा मोहम्मद इब्राहिम वलद मोहम्मद सिद्दीक भट्टी, इरफान अली वलद जाफर अली भट्टी बब्बू सख्त जख्मी थी पिया। जॾहिं त मशरियल माण्हुनि पारां मेन रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। पुलिस जाइ वारदात ते पहुची मेन रोड खोलण खां पोइ डंपर जे ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे डंपर पंहिंजे तहवील में वठी छॾियो। उन मौके ते ज़ख़्मियुनि जे वारसनि सोनी सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा 3 नौजवान हसनाबाद मां शादी मां वापसीअ तां मोटी रहिया हुआ त तेज रफ्तार डंपर टक्कर लॻण सबबि हू सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहीद अब्बासी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते 3 नौजवाननि जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई वञे। फारूक अली खासखैली, सोनी सिंध न्यूज़, گڏاپ, कराची।